पी के। ते असीं रेडियो पाकिस्तान मिठी तव्हां सां मुखातिब आहियूं। हाज़िर आहे मुंहिंजे मनपसंद प्रोग्राम सांगीड़नि सार। लोचा लोचा मलहा शाल म मिला होत, मन अंदर जी लोच मिलण सां माठी थिए। अस्सलाम वालेकुम सामीन, अॼोकी सांझी वेल आवाज़ नगर जे सांगीड़नि सार साण करे प्रोग्राम जे पेशकार मोहम्मद रमज़ान जूणे जो ऐं निगरान ख़ालिद हुसैन ऐं अव्हां जे मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो तरफ़ां समूरे साणे वासियुनि लाइ सिक ऐं सचाई जी सूखड़ी शाल क़बूल पवे। सामीन, अॼु प्रोग्राम में मुंहिंजो फ़नी सहकारी साथी आहे तनवीर हुसैन शाह बुखारी। प्रोग्राम सांगीड़नि सार जे आवाज़ पंद में असां ई अव्हां जो साथ जारी रहंदो रात जो 8 बजे ताईं। लफ़्ज़नि ऐं गीतनि सां सजायल सांगीड़नि सार जी इन माला खे अॼु बि बणाईंदासीं अव्हां जे सदाबहार सुंदर समातनि जी सूं। सामीन, प्रोग्राम सांगीड़नि सार में असां ई अव्हां जो साथ बरक़रार रहंदो रात जो 8 बजे ताईं। हिन प्रोग्राम में असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कंदासीं ऐं मौसीक़ी जा मधुर एटम बि अव्हां जे समातुनि ताईं पहुचाईंदासीं ऐं अव्हां जूं जेके मुहबतूं ड्यूटी रूम मां असां ताईं पहुचंदियूं, यकीननि उन्हनि मुहबतनि खे बि अव्हां ताईं लाज़मी असां पहुचाईंदासीं। सामीन, असांजी ज़िंदगी में रोज़मर्रा जे कमनि में किथे न किथे असां खां कुझु ग़लतियूं बि ज़रूर थी वञनि थियूं। हूअं बि इंसान खां ग़लती थींदी रहे थी ऐं उहो बि चयो वञे थो त इंसान ग़लती जो घर। ग़लती थी वञणु का ख़ामी न आहे, पर ग़लतियुनि मां सबक़ु हासिलु न करणु ऐं पंहिंजी ज़िंदगी में साॻी साॻी ग़लतियूं करण खे ख़ामी चई सघिजे थो। ऐं कॾहिं कॾहिं वरी उन्हनि ग़लतियुनि जे करे असांखे पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी नुक़सान बि बर्दाश्त करिणो पवे थो। सो असांखे घुरिजे त असां खां थींदड़ जेके ग़लतियूं आहिनि असांखे उन्हनि मां सबक़ु हासिलु करणु घुरिजे ऐं उहे जेके असांजूं जेके ज़िंदगी में जेके असां खां ग़लतियूं थींदियूं आहिनि त उन्हनि ग़लतियुनि खे असां बार बार दोहिरायूं न। उन्हनि जे करे असांखे जेको आहे काफ़ी मुश्किलातूं बि थींदियूं आहिनि ऐं ज़िंदगी में असांखे काफ़ी नुक़सान बि उन्हनि ग़लतियुनि जे करे बर्दाश्त करणा पवंदा आहिनि। सो ग़लतियुनि ते नज़र रखंदासीं ऐं पंहिंजनि ग़लतियुनि मां अगरि असां सबक़ु पिराईंदासीं ऐं सबक़ु हासिलु कंदासीं त यकीननि असां पंहिंजी ईंदड़ जेको आहे उन्हनि ग़लतियुनि जे करे जेके असांजी ज़िंदगी में जेके मुंझारा ईंदा आहिनि उन्हनि खां असां बची सघंदासीं। तुझी दिल मूसा मुझी दिल तो सा, तुझी दिल मूसा मुझी दिल तो सा। लोक जले भल प्यो जले पर तो काम जो सिर लगे, पर तो काम जो सिर लगे। तुझी दिल मूसा मुझी दिल तो सा, तुझी दिल मूसा मुझी दिल तो सा।
सोना तोखे सिंधी टोपी पराया तुझे कुलनि ते अजर कोडाया सोना तोखे सिंधी टोपी पराया तुझे कुलनि ते अजर कोडाया मिलवती मुंह सां गले पर तो सामुंहिंजो सिर लॻे पर तो सामुंहिंजो सिर लॻे तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां लोक जले भल पियो जले पर तो सामुंहिंजो सिर लॻे पर तो सामुंहिंजो सिर लॻे पंहिंजो सुहिणो साईं शाह बिताई कंदो भेटाई सिंध जी सणाई पंहिंजो सुहिणो साईं शाह बिताई कंदो भेटाई सिंध जी सणाई दुख जा वञबा ॾींहड़ा कटे पर तो सामुंहिंजो सिर लॻे पर तो सामुंहिंजो सिर लॻे तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां लोक जले भल पियो जले पर तो सामुंहिंजो सिर लॻे पर तो सामुंहिंजो सिर लॻे नज़र चांडे जो तूं आगानी तुंहिंजो नाहे को मटसानी नज़र चांडे जो तूं आगानी तुंहिंजो नाहे को मटसानी पहाड़ो तोखे हो सदे पर तो सामुंहिंजो सिर लॻे पर तो सामुंहिंजो सिर लॻे तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां लोक जले भल पियो जले पर तो सामुंहिंजो सिर लॻे पर तो सामुंहिंजो सिर लॻे तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां तुंहिंजी दिलि मूं सां मुंहिंजी दिलि तो सां लोक जले भल पियो जले पर तो सामुंहिंजो सिर लॻे पर तो सामुंहिंजो सिर लॻे सामिन प्रोग्राम सांगीड़न सार में ड्यूटी रूम में काफ़ी सारा दोस्तन जा नाला असां ताईं पहुता आहिनि असांजो ड्यूटी अनाउंसर साथी हयात लिगारी नाला खणी आयो आहे उहे नाला अवां ताईं पहुचाईंदा लूहड़ जमाली खां असांखे यादि कयो आहे नाज़ नगर ख़ान जमाली मोहम्मद महराब जमाली ऐं मोहम्मद हाशिम जमाली ऐं गुलाम कादर जमाली सामीन ही दोस्त तमामु परे खां असांखे SMS कयो अथनि नालो पहुचायो असां ताईं ॻोठ खमू जूणे जो तलहार खां यादि कयो असांखे लखा ॾिनो जूणे जो अब्दुल लुटर बदीन खां यादि कनि पिया असांखे मोहम्मद सालेह लुटर महिराण चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मल्हा ऐं नबीसर रोड खां असांखे मोहबतूं अर्पियूं आहिनि अली अहमद ख़ासकेली गुलाम कादर ख़ासकेली
शादी लार्ज खां असांखे यादि कयो आहे अब्दुल खोसो ऐं पप्पू जान खोसो, हाजी मिठू लुंड खां एहसान जान बलोच ऐं रजब बलोच जूं असां ताईं मुहबतूं पहुतियूं आहिनि। यादि कयो असांखे ज़ैनब टाउन बदीन खां शान हनीफ़, सुभान हनीफ़ ऐं सनम हनीफ़ मेमण ॾेई शहर खां यादि कयो असांखे अब्दुल हमीद जमाली। अदा तव्हां जूं मुहबतूं, तव्हां बि ख़ुशि हुजो, असांखे तव्हां दुआऊं ॾिनियूं आहिनि, अलाह तव्हांखे बि ख़ुशि रखे। भलारे महीने में असां तव्हांखे दुआऊं ॾियूं था। ठरी मीरवाह खां यादि कयो असांखे मीर सोबदार अली लगारी। दरगाह मिठल शाह खां फ़क़ीर ख़लील अहमद कादरी, फ़क़ीर ज़ाकिर हुसैन कादरी बि यादि रखियो असांखे। उनखां अलावा यादि कनि पिया असांखे मीर शेर मोहम्मद टालपुर खां, मीर अलयार खान टालपुर। अदा तव्हांजूं मुहबतूं। गौराड़ो खां यादि कयो असांखे सुहारो अली रिंद, अब्दुल शकूर रिंद ऐं गुल हसन रिंद। अदा तव्हांजूं मुहबतूं। तव्हां बि असांखे यादि रखियो आहे। फुलखोई थर खां यादि कयो असांखे गुल हसन नोड़ियो, नूर हसन नोड़ियो ऐं मीर हसन नोड़ियो। ज़ाहिद लिगारी, रिज़वान लिगारी ऐं अयूब लिगारी असांखे यादि कयो आहे। निसार लिगारी सां गॾु शहर रोशनाबाद खां। सामिन आरज़ी हार ऐं नाकामी नाहे हूंदी। कॾहिं कॾहिं नाकामी ऐं शिकस्त बि इंसान खे अॻिते वधण जो हौसलो ॾिए थी ऐं माण्हू खे मज़बूत बणाए थी। सामिन हर ॻाल्हि नसीबनि ते नाहे छॾिबी। माण्हू पंहिंजी महिनत ऐं हिमत ऐं जदोजहद सां बि पंहिंजी क़िस्मत खे बदिलाए सघे थो ऐं क़िस्मत जी देवी बि साथियो उन्हनि ते ई महिरबानी हूंदी आहे जिन जा हौसला हिमालय जेतिरा बुलंद ऐं जज़्बा उम्मीद जा रोशन किरणनि सां जरकंदा हुजनि। जॾहिं सभु सहारा ख़तमु थी वञनि ऐं को रस्तो नज़र न अचे त साथियो उन महिल इंसान जा जेके हौसला हूंदा आहिनि उहे ई कमु ईंदा आहिनि। जे हां न हारी कोहियारल ही ॾींहं बघारे वेंदासीं, जे हां न हारी कोहियारल ही ॾींहं बघारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आ उत डूंगर ॾारे वेंदासीं। कंहिं लाइ तकी थो कंधी तां ॿी ॿेड़ी का बि न अचणी आहे, जे तूं बि अची वियो वणझारा तोखे बि उकारे वेंदासीं। तूं
ॿिया